अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमानु अलल अर्शि इस्तवा लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि व मा बैनहुमा व मा तहतस सरा व इन तजहर बिल क़ौलि फ़इन्नहु यअलमु सिर्र व अख़फ़ा। रमज़ानुल मुबारक में क़ुरान करीम नाज़िल थियो। इन करे क़ुरान करीम के रमज़ान सां ऐं रमज़ान के क़ुरान सां तमाम गहरी मुनासिबत आहे ऐं गोया या फितरी शइ आहे। इन करे असीं पंहिंजे तबीयतुनि ते नज़र करियूं था त रमज़ान में क़ुरान ॾे मेलान तवज्जो ध्यानु ॿियनि महीननि जे मुक़ाबले में घणो थिए थो। अगते क़ुरान करीम रूहानी ग़िज़ा आहे ऐं ग़िज़ा जी हर वक़्तु ज़रूरत पए थी। उन जो कंहिं ज़माने सां ताल्लुक़ु कोन्हे बल्कि उन जो ताल्लुक़ु आहे ज़रूरत ऐं बुख सां। जे जिस्मानी बुख थिए थी ईअं रूहानी बि बुख थिए थी ऐं जीअं जिस्मानी रूह जे इज़ाले जे लाइ जिस्मानी बुख जे इज़ाले जे लाइ असीं ज़ाहिरी शयूं खाधो वग़ैरह इस्तेमालु कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां रूहानी ग़िज़ा खे रूहानी बुख खे ख़त्म करण जे लाइ वरी रूहानी ग़िज़ा खपे ऐं सो क़ुरान करीम आहे। इहो ई सबबु आहे त पूरी नमाज़ में हर रकात में क़ुरान करीम खे क़ियाम में पढ़िजे थो। त हीअ अज़ीम शान क़ुरान करीम दौलत आहे। ही तराजिम दर्स हुअण त घुरिजनि पूरो साल इन जो एहतमाम हुअणु घुरिजे, लेकिन बदकिस्मतीअ सां पूरो साल इहा शइ नथी थिए। लेकिन रमज़ान जी मुनासिबत सां उहा तबीयत में वरी जोश अचे थो त क़ुरान करीम जो दर्स थिए। त साबिक़ा सालनि जे मुताबिक़ हिन साल बि अल्लाह रब्बुल आलमीन ते तवक्कुल रखंदे भरोसो कंदे शुरू कजे थो। अल्लाह ताला इनखे तौफ़ीक़ ॾे, क़बूल फ़रमाए। ई गुज़िश्ता साल असां सूरत ताहा जूं यही इब्तिदाई आयतूं पढ़ियूं हुयूं जेके अॼु पढ़ियूं वयूं। इहा अज़ीम शान सूरत आहे। अल्लामा सखावी अलैहि रहमा फ़रमायो त हिन सूरत जो ॿियो नालो कलीम बि आहे। कलीमुल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जो नालो ऐं निस्बत आहे, सिफ़ती नालो आहे, छाकाणि जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इहा सआदत मिली जो पाण अल्लाह ताला सां हम कलाम थिया। कलीम जी माना है हम कलाम ऐं कलीम कलिमामा बि आहे। कलमे जी माना आहे ज़ख़्मी करणु। गुफ़्तगू बसा औक़ात इंसान खे ज़ख़्मी करे छॾे थी। अगरि को कंहिंजे लहजो सख़्तु इस्तेमालु थो करे त ॿिए खे तकलीफ़ पहुचे थी। त कलाम में असरु आहे कंहिं ते असरु करण जो। अगर कलाम सुठो हूंदो, मिठो हूंदो, सही हूंदो, हक़ हूंदो, हक़ नीयत सां चयो वियो हूंदो,
हक़ तरीक़े सां चयो वेंदो त ॿिए ते सुठो असरु छॾींदो। पर जे ख़ुदा न ख़ासा कलाम ई हक़ कोन्हे, हक़ त आहे पर हक़ तरीक़ो कोन इख़्तियार कयो वियो। हक़ तरीक़ो बि इख़्तियार कयो वियो लेकिन नियत हक़ कान्हे त पोइ ख़राबु असरु पए थो। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो नालो कलीमुल्लाह आहे, इन करे इन सूरत जो ॿियो नालो कलीम आहे। छाकाणि जो सूरत ताहा में जीअं मालूम थींदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो कसरत सां तज़किरो आहे। हत्ता के संदन विलादत सां मुतालिक़ ॻाल्हियूं ऐं संदन पाण जेका दावत ॾिनी अथनि फ़िरौन खे ऐं फ़िरौन जी ॿी क़ौम खे, पंहिंजी क़ौम खे, उन जो बि कसरत सां इन में ज़िक्र अचे थो। ऐं उहा क़दीम सूरतुनि मां आहे, सूरत ताहा ऐं सूरत यासीन जो रिवायत में अचे थो त अल्लाह ताला अञा आसमान व ज़मीन खे पैदा कोन कयो हो, आसमान व ज़मीन खे 2000 वरह पोइ पैदा कई ऐं हिन सूरत जो पहिरीं कलाम कई। 2000 वरह ज़मीन व आसमान जे पैदाइश खां अॻु इन फ़रिश्तनि खे अल्लाह ताला हीअ सूरत ॿुधाई। क़दीम सूरतुनि मां आहे। जॾहिं फ़रिश्तनि मालूम थियो त अल्लाह रब्बुल आलमीन बि क़ुरान खे पढ़ियो आहे, बाक़ी जेके आसमानी किताब आहिनि उहे उन्हनि खे किताब चइजे थो, उहे लिखिया विया अल्लाह जे इल्म जे मुताबिक़। क़ुरान करीम जो ॿियो नालो क़ुरान आहे। हिन खे अल्लाह पढ़ियो आहे पंहिंजे शान जे मुताबिक़। असां त पढ़ण में तमामु घणनि शयुनि जा मोहताज थियूं था। अल्लाह एहतियाज खां पाक आहे। अल्लाह पंहिंजे शान जे मुताबिक़ हिन जी क़िरात कई आहे त कम से कम सिफ़त क़िरात में अल्लाह क़िरात कई पंहिंजे शान जे मुताबिक़ ऐं उम्मती क़िरात करे तो पंहिंजी हैसियत जे मुताबिक़। हैसियतूं पंहिंजियूं आहिनि, यकीनन उम्मती जी हैसियत कुझु बि कान्हे अल्लाह रब्बुल आलमीन जे मुक़ाबले में, लेकिन ज़ाहिर जे एतबार सां इहा आहे जो उम्मतीअ खे बि सआदत मिली त क़ुरान खे पढ़े, जंहिं क़ुरान खे अल्लाह ताला पंहिंजे शान जे मुताबिक़ पढ़ियो। त इन जी एतबार सां इहा असांजी वॾी सआदत आहे बिना कंहिं इस्तिक़ाक़ जे जो असीं क़ुरान पढ़ूं था जंहिंखे अल्लाह बि पढ़ियो। ॿी का शइ असां वटि कान्हे जंहिंखे अल्लाह पढ़ियो हुजे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस तय्यबा उहे पाण पढ़ियूं अथनि। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अतहर ते अल्लाह ताला इल्क़ा फ़रमायो। अहादीस जो मज़मून ऐं अल्फाज़ पाण इस्तेमालु कया अथनि। इन करे इन जो नालो हदीस पियो। हदीस जी माना जदीद ऐं क़ुरान क़दीम आहे। त रूए ज़मीन ते उहा शइ जंहिंजो अल्लाह कलाम कयो हुजे इहो सिर्फ़ु क़ुरान आहे। ऐं रूए ज़मीन ते अल्लाह ताला जी सिफ़त जी अल्लाह क़दीम आहे, उन जी तमामु सिफ़ात क़दीम आहिनि। हीअ क़दीम शइ आहे। रूए ज़मीन ते का बि ॿी शइ क़दीम कान्हे। ज़मीन, आसमान, सिॼ, चंड, तारा जेके बि आहिनि हज़रात अंबिया अलैहिमुस्सलाम उहे बि हादिस हुआ। अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे वक़्ति मुक़र्रर ते पैदा फ़रमायो। क़ुरान जेको आहे सो क़दीम आहे। 2000 वरह पहिरीं अल्लाह ताला फ़रिश्तनि खे ॿुधायो, वरना क़ुरान त शुरू खां जॾहिं खां अल्लाह आहे। जॾहिं खां अल्लाह आहे अल्लाह क़दीम आहे। का शइ कान हुई अल्लाह हो, का शइ कान रहंदी अल्लाह रहंदो। क़दीम जी माना इहा आहे अज़ली ऐं अबदी, शुरूअ खां आहे, हमेशह रहंदो।
ॿियनि शयुनि ते ज़वाल अचे थो, ज़मानो गुज़री वियो कोन हा, वरी अल्लाह ताला जे अमर सां आया, वरी उन्हनि ते ज़वाल ईंदो, फ़ना ईंदी, पोइ अल्लाह ताला पंहिंजे अमर जे मुताबिक़ ॿीहर उन्हनि खे क़यामत में आणींदो। तो बहरहाल ही उहा सिफ़त आहे क़ुरान करीम जेका अज़ली आहे, क़दीम आहे, अल्लाह जी सिफ़त आहे। इहो माज़ीअ में जहिड़ो हो तो क़ुरान हादिस आहे या क़दीम आहे, सिफ़त आहे, मख़लूक़ आहे या सिफ़त आहे। मुअतज़िली हिकिड़ो फ़िरक़ो गुज़रियो, हाणे त उन जा हॾा बि ख़तमु थी विया न। उहे चवंदा हा त क़ुरान करीम मख़लूक़ आहे ऐं मख़लूक़ आहे। जॾहिं त अहल सुन्नत वल जमाअत जो मसलक इहो आहे त क़ुरान करीम मख़लूक़ कोन्हे, बल्कि अल्लाह जी सिफ़त आहे। सिफ़त मख़लूक़ कान थींदी आहे। अल्लाह क़दीम आहे त उनजी सिफ़त बि क़दीम आहे। अर्ज़ करण जो मक़सदु आहे त असां पाणी मथे झूपड़ा मूरख उञ मरण वारी ॻाल्हि आहे त पाणी झूपड़ो मथे घरु आहे, हेठि पाणी आहे, पाणी खे तई खणण में कहिड़ी देरि थी लॻे, पर चए थो पाणी कोन्हे। भई हेठि तूं निहार त सही, पाणी पाणी आहे, तूं रुगो डोल उछलाए, डोल विझ, पाणी खे छिक। लेकिन हीअ क़ौम बि हाणे अल्लाह माफ़ करे महरूम थींदी पई वञे क़ुरान खां, हालांकि एॾी वॾी नेमत आहे, लेकिन क़ुरान करीम खे पढ़ण वारा मुस्लमान, ग़ैर मुस्लिम त छॾियो, उहे बि तमामु थोरा आहिनि। नातूं, शेर वग़ैरह वग़ैरह, बेत, ॾोहीड़ा, मरसिया, ॿियो न मालूम छा छा, उन में पंहिंजो सभु वक़्तु सर्फ़ करियो था छॾीनि। क़ुरान जेको अल्लाह ताला जंहिंजो जी क़िराअत कई ऐं नाज़िल कयो, उहे एॾी वॾी दौलत आबे हयात आहे जो इन जे बराबरि का दौलत कान्हे। ऐं बदनसीबीअ सां मुस्लमान खे क़ुरान पढ़ण तक नथो अचे। पढ़ंदो त छा, पर सही तरह सां पढ़ण ई नथो अचे। स्पीकरनि ते बसा औक़ात ॿुधंदा आहियूं, केतिरियूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि, भरिसां को तिलावत कंदो आहे, केतिरियूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि। त दौलत त तमामु वॾी आहे, आबे हयात आहे। चाहे इंसान ते मौत अचे थो, लेकिन रूहानी तरह सां उहो इंसान ज़िंदा रहे थो, जेको जंहिं क़ुरान करीम सां पंहिंजो लव लॻायो, इश्क़ कयो, ताल्लुक़ रखियो, उन जी तिलावत कई, उन जे हक़नि खे अदा कई, त इहा एॾी वॾी दौलत आहे। असांखे इन जो क़दुरु करणु घुरिजे। एतमाम सां क़ुरान करीम जो क़दुरु छा आहे, पहिरियों हक़ आहे त उनखे सही करे सिखो ऐं पोइ सही तरह पढ़ो, पोइ उनखे सही तरह सम्झो, पोइ उन ते सही तरह अमल करे। इहो सभु कुझु हुजे अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर, उन जी ख़ुशनूदी ख़ातिर। ॾेखार, रिया, वाह वाह, शोहरत, इहा हरगिज़ मक़सदु न हुजे। त हीअ सूरत ॿियनि सूरतुनि जे मुक़ाबले में हूअं त सॼो क़ुरान क़दीम आहे, जॾहिं खां अल्लाह तॾहिं खां क़ुरान। अलबत्ता फ़रिश्तनि खे अल्लाह ॿुधायो त उन्हनि में ही क़दीम सूरत आहे, जो अञा आसमान और ज़मीन कोन ख़लिक़ कयो वियो, उन खां 2000 वरे अॻु अल्लाह ताला फ़रिश्तनि खे ॿुधायो। जॾहिं फ़रिश्तनि क़ुरान करीम खे ॿुधो त क़ुरान फ़रिश्तनि चयो ख़ुशि नसीब आहे उहा उम्मत जिन ते ही सूरतूं नाज़िल थींदियूं, ऐं ख़ुशि नसीब आहिनि उहे सीना ऐं छातियूं, उहे सीना जेके हिन क़ुरान करीम के पंहिंजे अंदरि सांढींदा, महफ़ूज़ कंदा, हाफ़िज़ बनबा। ऐं ख़ुशि नसीब आहिनि
ओए माण्हू ओए ज़बानूं जिन ज़बानुनि सां हिननि सूरतुनि खे पढ़ियो वेंदो। फ़रिश्ता त ईअं हिकिड़ी हिकिड़ी शइ वठी करे ख़ुशनसीबी जो पिया ॿुधाईं उम्मत जे लाइ त हीअ उम्मत केॾी ख़ुशनसीब आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े सां। लेकिन हिननि ते इनजो को एहसासु कोन्हे। अल्लाह ताला असांखे इनजो क़द्र करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं हीअ उहा ई मुबारक सूरत आहे जो जेको तारीख़ जो मशहूरु क़िस्सो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम क़बूल करण खां पहिरीं इस्लाम जे ख़िलाफ़ु हुआ। तमामु सहाबा ख़िलाफ़ु हुआ, क़ुरैश मक्का सभु ख़िलाफ़ु हुआ, छाकाणि जो उन्हनि जो जेको पंहिंजो दीन हो उन ते हू पक्का हुआ। ऐं क़ुरान करीम जी तालीमात आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात उन्हनि जे उन नज़रियनि जे ख़्यालनि जे बिल्कुलु बरअक्स हुई। उन करे उन्हनि खे ॾाढी चिड़ हुई, कावड़ हुई, उन्हनि खां बर्दाश्त न थिए थियो। इन करे हज़रत उमर हज़रत बाद में थिया, पाण तलवार खणी निकिता त अॼु अलियाज़ बिल्ला ख़ाकम बदन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन तलवार सां सर क़लम कंदुसि। कॾहिं कॾहिं सख़्तु जज़्बात बि हिदायत जो ज़रियो बणिजी वेंदा आहिनि। या कॾहिं माण्हू सोचींदो कुझु आहे थी कुझु वेंदो आहे, कॾहिं सम्झंदो आहे त हीअ शइ मुंहिंजे हक़ में सही कान्हे पर उहा सही थी वेंदी आहे। इन गर्ज़ सां वञनि पिया। रस्ते ते नुआइम बिन अब्दुल्ला हिकिड़ो शख़्स आहे। अरब नाला सुठा रखंदा हुआ, हालांकि बुतनि जा पुॼारी हुआ, पर नाला अब्दुल्ला, अब्दुर्रहमान, नुआइम ए सुठा नाला रखंदा। असांजी बदनसीबी आहे, आहियूं मुस्लमान पर नाला ख़राबु रखंदा। पहिरीं त अलीअ ॾिनो, इमाम ॾिनो, ए शिरकिया नाला जेके ख़ालिस शिरक आहे। या पोइ वरी अहिड़ा नाला जिन जी का माना न हुजे, कुझु माना न। पोइ पिया पुछंदा साईं ॿुधायो हिन जी माना छा आहे? ॻोल्हण सां बि कान मालूम थींदी। बसि नेट ते अची वियो कंहिं ॿिए तरीक़े सां बि नओं नालो हुजे। नओं नालो त हिन दौर में फ़िरौन कंहिंजो नालो कोन्हे, पोइ नओं नालो थींदो। सम्झ मत मरे पई, माण्हू सोचे ऐं इस्लामी मुस्लमान आहे त मुस्लमान इस्लामी तालीम इख़्तियार करे। त नुआइम बिन अब्दुल्ला पुछियो उमर केॾांहुं थो वञे, इरादो ॿुधाई। त उन चयो त तव्हां उन्हनि जो छा कंदो, तव्हांजे वस जी ॻाल्हि बि कान्हे। अगरि तव्हां कंदो त बनू हाशिम अव्हांखे छॾींदा छा? बनू हाशिम अगरचे इस्लाम आंदो कोन हो, लेकिन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चूंकि उन्हनि जो चश्मो चराग हो, उन करे उन जी ज़ात जी हिफ़ाज़त हू पंहिंजो क़ौमी फ़रीज़ो सम्झंदा। हीअ जेको क़ौमी जंगियूं थियनि थियूं उन में हर को चवंदो हीअ मुंहिंजे क़ौम जो आहे, बसि पोइ चाहे कुझु बि हुजे। त बनू हाशिम फ़र्ज़ ते सम्झो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त। ऐं हूअं बि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात में कशिश पंहिंजी जाइ ते मुसलम हुई। इन जे करे तूं वञी पंहिंजे भेण ऐं भेणवीअ जो फ़िक्र कर। भेणवीअ जो नालो सईद बिन ज़ैद हो ऐं भेण जो नालो फ़ातिमा हो। त इहो फ़ातिमा नालो कसरत सां औरतुनि जो रखियो वेंदो, आयशा, फ़ातिमा। इन करे हाणे बि अरब में अगरि का औरत आहे, हाणे अलाह जे केरु आहे, त उनखे सॾींदा फ़ातिमा जे नाले सां या आयशा जे नाले सां। सुञाणनि कोन था त केरु आहे, त आवाज़ु हुनखे ॾियणो आहे त फ़ातिमा या आयशा। ऐं मर्द आहे त उनखे अब्दुल्ला या अहिड़े क़िस्म जा ॿिया लफ़्ज़ इस्तेमालु कंदा।
तो इन ते उनजो असरु थियो, उहे बि मुस्लमान थिया आहिनि। कावड़ आई वाकई पहिरीं घर जो फ़िक्र करणु घुरिजे। इहो शुरूअ खां नज़रियो आहे त इब्तिदा पंहिंजे घर खां कजे। घर दुरुस्त थी वञे त पोइ बाक़ी ॿियो माहौल बि दुरुस्त थी सघे थो। उते पहुतो, दरवाज़ो कन लॻाई, ॿुधण में आयो त कुझु पढ़नि पिया। ख़ब्बाब बिन अरत जो आवाज़ु पायो, भेण जो आवाज़ु पायो, भाउ जो आवाज़ु पायो, कुझु पढ़ी रहिया हुआ त दस्तक ॾिनो। इन में बि सबक़ु आहे त असल में घर में पढ़ण जी शइ क़ुरान आहे। अॼुकल्ह TV VCR ते न मालूम छा छा गंद थिए थो, तो दस्तक ॾिनो। ऐं ज़ाहिर आहे त तालीम बि आहे, ईअं बि चयूं, या आवाज़ मां सुञाणी विया त उमिरि आहे। त हज़रत ख़ब्बाब बिन अरत तोखे मुअल्लिम हा, पढ़ाइण आया हुआ, ऐं अञा पर्दे जो हुकुम कोन आयो हो। इन जे करे घर जे अंदरि ग़ैर महरम हुजण जे बावजूदि उन्हनि पढ़ायो ते उहे लिकी विया। ऐं जेके औराक़ हा हज़रत फ़ातिमा पंहिंजे गोॾनि जे हेठां लिकाया, ऐं सईद बिन ज़ैद दरवाज़े खे खोलियो। पाण कावड़ में हुआ, जोश में हुआ, गुस्से में हुआ, ऐं पुछियो त हीउ छा पियो तव्हां पढ़ियो? ऐं उन सां गॾु सईद बिन ज़ैद ते तशद्दुद शुरू कयो। हज़रत फ़ातिमा खां कोन रहियो थियो, पंहिंजे मुड़ुस जे तहफ़ुज़ जे लाइ, हिफ़ाज़त जे लाइ उथी ऐं परे कई ऐं चई त उमर तोखे जेको चाहे सो तूं कर, लेकिन असां इस्लाम क़बूल कयो आहे, उन तां हरगिज़ कोन हटंदासीं। तो उनखे बि थप्पड़ वाहे कॾहिं ज़ख़्मी थी पई। मर्द जो हथु सख़्तु हूंदो आहे, औरत जे मुक़ाबले में नरम हूंदी आहे। लेकिन पोइ थोरी देरि में ई हज़रत उमर पाणी थी वियो, दिलि नरम थी वई। आख़िर छा ॻाल्हि आहे? चई अच्छा हे औराक़ ॾियो त आउं बि पढ़ां। हज़रत उमर पढ़ियल हुआ, पढ़ी वेंदा हुआ। त ही सम्झी विया त ॾे त पढ़ां। हज़रत फ़ातिमा चयो तव्हां ते कहिड़ो एतबार आहे, तव्हां हुनजी बेदबी कंदव, गुस्ताख़ी कंदव? चयो त न, आउं पढ़ंदुसि, ॾिसां। त हज़रत फ़ातिमा चयो त ॻाल्हि इहा आहे त तव्हां मुशरिक आहियो, मुशरिक नजस आहे, इन जे करे तव्हां पहिरीं गुस्ल करियो। उन पंहिंजे ख़्याल सां इहा ॻाल्हि कई, वरना हू त मुकल्लफ़ कोन हो, अञा इस्लाम हुननि आंदो ई कोन हो। पर हुन इहो त क़ुरान त पाक आहे, त इनखे पाक पढ़े तूं मुशरिक आहीं। इन्नमल मुशरिकून नजस, इन जे करे अवां पहिरीं गुस्ल कयो त गुस्ल लाइ तयारु थी वियो। गुस्ल करे आयो। हज़रत ख़ब्बाब बिन अरत फरमायो त उमर पढ़ी पहिरीं हीअ ई सूरत हुई, ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा। कुझु ई आयतूं पढ़ी मेण थी विया, जेके पहिरीं कहिड़ा ख़राब नज़रिया खणी आया हुआ, पर पोइ जॾहिं ख़ाली ज़हन थी इन्हनि जी तिलावत कयूं त चंद ई आयतुनि उन्हनि जे दिलि ते असरु कयो ऐं फौरी चवणु लॻा त मूंखे वठी हलो उन्हनि वटि, ताकी आऊं उन्हनि जे साम्हूं इस्लाम खे क़बूल करे। इहो फौरी असरु थियो। क़ुर त असीं बि पढ़ूं था, लेकिन असां ते हुनजो ज़रो बसर कोन थो थिए। अल्लाह ताला असां ते बि क़ुर करीम जो उहो ई असरु करे जेको हज़रत उमर ते पहिरीं दफ़ा पढ़ण जे टाइम ते थियो। इहा वॾी दौलत हूंदी आहे, असरु थी वञे। तोखे अरबी दान हा, अरबी ज़बान जा वाक़िफ़ हा, फ़सीह बलीग़ हुआ, फ़साहत खां बि वाक़िफ़ हुआ,
त इन में केतिरी फ़साहत ऐं बलागत आहे, सम्झी विया त हीअ कंहिं बाने जो, कंहिं शाइर जो, कंहिं फ़सीह बलीग अदीब जो कलाम नथो थी सघे। हीअ वाक़ई अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम आहे। असर थियो फौरी इहा इन ख़्वाहिश जो, मुस्लमान थियण जे ख़्वाहिश जो इज़हार कयूं। हज़रत ख़ब्बाब बिन अरत हाणे ॿाहिरि निकिता ऐं चयूं त उमर, शायदि तव्हां ते नसीब जाॻियो आहे। अॼु ई सुबुह जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम बि उमर बिन हिशाम बि उमर बिन ख़त्ताब औ कमा क़ाल। ए अल्लाह, ॿिनि उमरनि मां हिकिड़े उमर जे ज़रिए सां तूं इस्लाम खे ताक़त अता कर। उन वक़्त में इस्लाम यानी इस्लाम वारा निहायत कमज़ोर हुआ, ज़ईफ़ हुआ, लिकी हलंदा हुआ, लिकी नमाज़ूं पढ़ंदा, लिकी तिलावत कंदा। तीअं हिते लिकी हिननि सिखियो पियो, सिखण सेखारण जो अमल बि लिकी कंहिंखे ख़बर न पए, ॻुझे नमूने कंदा हुआ। त इन जे लाइ ज़ाहिरी असबाब में बि ताक़त खपे। इन करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त चूंकि मुआशिरे में इन्हनि ॿिन्ही शख़्सनि जो असरु तमामु घणो आहे, रोब आहे, ख़ौफ़ आहे, उमर बिन ख़त्ताब जो, ॿियो उमर बिन हिशाम जो, त इन्हनि मां को हिकिड़ो इस्लाम आणींदो त इन जो असरु पवंदो मुआशिरे ते। ऐं जेके कमज़ोर ज़ईफ़ इस्लाम खे क़बूल पिया कनि, हज़रत बिलाल आहे, हज़रत सुहेब रूमी आहे, अहिड़े क़िस्म जा ज़ईफ़ कमज़ोर, उन्हनि में बि हौसलो वधंदो, जुरत वधंदी। इन करे पाण इहा दुआ घुरियऊं त ख़ब्बाब बिन अरत थियो, उहा दुआ शायदि क़बूल थी आहे। पोइ हाज़िर ख़िदमत थिया। मशहूरु क़िसो आहे, परे खां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन त पंहिंजी मजलिस में हुआ, संदन चाचो हज़रत हमज़ा इस्लाम आणे चुको हो, उहो ॿाहिरि निकितो, ख़बर पई त उमर आहे, त जेके बि मजलिस में हुआसीं ज़रा ख़ाइफ़ थिया। उन्हनि हज़रत हमज़ा या कंहिं ॿुधायो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त उमर पियो अचे। हज़रत हमज़ा बि जरी हुआ, दिलेर हुआ, बहादुर आहे। उन्हनि चयो त अगरि सही नीयत सां अचे थो त ठीकु आहे, पर जे सही नीयत सां नथो अचे त पोइ मुंहिंजे हथ में बि तलवार आहे ऐं इन तलवार सां उनजो मुक़ाबिलो कनि, छोकी हज़रत उमर जे हथ में बि तलवार हुई। ऐं पाण फौरी गर्विदा थी विया, पंहिंजे इस्लाम क़बूल करण जो इज़हार कयूं। ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं कलमू पढ़ियो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ायो, मफ़हूम अर्ज़ पियो करियां त मुस्लमाननि में एतिरी ख़ुशी थी कि उन ज़माने में जॾहिं मुस्लमान ख़ुशि थींदा त नारे तकबीर बुलंद कंदा हुआ, अल्लाहु अकबर। जंहिंमां माहौल में ख़बर पइजी वेंदी त मुस्लमाननि में का नई ख़बर आहे, का आयत नाज़िल थी आहे, या को मुस्लमान थियो आहे, या को ॿियो वॾो वाक़ियो ऐं हादिसो थियो आहे, इन जंहिंजी ख़ुशीअ में ई अल्लाहु अकबर चवनि। अल्लाहु अकबर इस्लामी तालीम बि आहे। तव्हां कंहिं मथां जाइ ते चढ़ो त क्योंकि मथां जाइ अहिड़ी हूंदी आहे जो इहा बि हिकिड़े क़िस्म जी तरक़ी आहे। पट खां माण्हू मथे चढ़े, इहा बि तरक़ी आहे, त तालीम आहे अल्लाहु अकबर चओ। मथां खां हेठि था वञो त तालीम आहे त सुबहान अल्लाह चओ, इहा इस्लामी तालीम आहे। त बहरहाल ही आयतूं आहिनि जेके सबबु बनियूं सैयदना फारूक़ एज़म जे इस्लाम आणण जो। मशहूरु क़िसो आहे त सद्दाम नासिर, जमाल अब्दुल नासिर मिस्र जो बादशाह हो, हाफ़िज़ हो हालांकि, लेकिन कुछ कम्यूनिस्टनि खां मुतासिर हो। तो उन ज़माने में रूस जो बादशाह आयो उते मिस्र में। पोइ जमाल अब्दुल नासिर सोचियो त मिस्र जा माण्हू उनजो आवाज़ु हूअं बि सुठो थिए थो,
मिठो थिए थो त उन्हनि चयो त हिनखे क़ुरान करीम ॿुधायूं। हमेशह माण्हू पंहिंजे इलाइक़े जी जेका सुठी शइ आहे सा महिमान खे ॿुधाईंदो आहे या तोहफ़े में ॾींदो आहे। इहो हर इलाइक़े जो रवाजु आहे। जीअं हिते अजरक या टोपी ॾियनि था त बहरहाल उन ज़माने में कारी अब्दुल बासित जेको आहे सो मशहूरु कारी हो, उम्दा क़ुरान पढ़ंदो हो। कंहिं ज़माने में माण्हू हुन जूं कैसेटूं कसरत सां ॿुधंदा, हाणे उहे बि कोन थियूं ॿुधण में अचनि, माण्हू ॿुधनि ई कोन था। मर्सियन ऐं ॿियनि शयुनि ते भरमार आहे, लेकिन क़ुरान करीम खे ॿुधिजे उन जज़्बे सां त पोइ हुन जो असरु थी सघे थो। चुनाचे हूअं त ही कम्यूनिस्ट त क़ुरान जे सख़्तु ख़िलाफ़ आहिनि, सख़्तु ख़िलाफ़ हुआ। सभ खां वधीक इन रूस ऐं चीन इस्लाम जे ख़िलाफ़ कमु कयो, पर बहरहाल ज़बान खे बि असरु आहे। क़ुरान त सभ खां वधीक मुअसिर आहे। ऐं कारी अब्दुल बासित सोचियो त हिनखे छा ॿुधायां, पोइ ज़हन में आयो त उहे आयतूं ॿुधायां जेके फारूक अज़म खे संदसि भेण उन टाइम ते ताहा जूं ॾिनियूं हुयूं, हुनखे पाण पढ़ियो हुअईं। चुनाचे पढ़े सूरत ताहा जो रुकू पढ़ियईं, कुझु पढ़ियईं त हू पंहिंजो पाण खे काबूअ में कोन रखी सघियो। हालांकि माना कोन सम्झंदो हो, हुनजी ज़बान ई ॿी हुई, अरबीअ खां नावाक़िफ़ हो, लेकिन क़ुरान जो अहिड़ो असरु थियो जो पंहिंजे रोअण खे रोके कोन सघियो ऐं मुसलसल आख़िर ताईं रोअंदो रहियो। हिदायत मुक़द्दर में कान हुई त ही उहा अज़ीम शान सूरत आहे। इन जी मज़ीद तफ़सील इंशाअल्लाह आइंदा अर्ज़ कई वेंदी। वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिल क़ुरआन व ज़य्यिन अख़लाक़ना बिल क़ुरआन व नज्जिना मिनन नारि बिल क़ुरआन वादखिलनल जन्नत बिल क़ुरआन। अल्लाहुम्मा जअलिल क़ुरआन लना फिद दुनिया क़रीना व फिल क़ब्रि मूनिसा व अला सिराति नूरा व फिल जन्नति रफ़ीक़ा व मिनन नारि सितरन व हिजाबा। अल्लाहुम्मा ज़क्किरना मिन्हु मा नसीना व अल्लिमना मिन्हु मा जहिलना वर्ज़ुक़ना तिलावतहु आना अल-लैल व आना अन-नहार वजअलहु लना हुज्जतन या रब्बल आलमीन। व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन बिरहमतिक या अल्लाह।